ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया सिंध असेंबली से पब्लिक अकाउंट्स कमेटी की तारीखी कामयाबी बाबत के आगाह कई पिया। कराची में माली बेज़ाब्तगियुनि में मुलविस ऑफिसरन ऐं खांगी माण्हुनि खां रिकॉर्ड वसूली कई वई आहे। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे मुसलसल गॾिजाणियुनि जे नतीजे में सूबाई हुकूमत जे खज़ाने में 62 करोड़ रुपया जमा थी विया आहिनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी मुख़्तलिफ़ खातनि जे अकाउंट्स में बेज़ाब्तगियुनि जी निशानदेही कई हुई। जुलाई खां नवंबर 2024 दौरान वसूली जी रक़म खज़ाने में जमा कई वई। तफ़सील मालूम चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी शबीर, आगाह कजो। बिल्कुल पब्लिक अकाउंट्स कमेटी मुख्तलिफ शासन रिकवर कराए वरिता आहिनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे आदेश इलाक़नि खां पोइ मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसरनि 5 करोड़ 5 लख रुपया सरकारी खज़ाने में वापसि जमा कराए छॾिया आहिनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी पारां 5 सालनि जे आदेश ते वरी केतिरा ऑफिसर यूनियन में मुलविस मेहरबानी अवांजी शबीर आगाह करण लाइ। नाज़रीन के आगाह कई पिया सिंध असेंबली से पब्लिक अकाउंट्स कमेटी की तारीखी कामयाबी बाबत के आगाह कई पिया। कराची में माली बेज़ाब्तगियुनि में मुलविस ऑफिसरन ऐं खांगी माण्हुनि खां रिकॉर्ड वसूली कई वई।